बाबा ये 1000 रुपये लिखो आसिफ पहुंच हाँ शिकार अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अलीले बोले हिते भी आया हुआ तव्हां खे बि दावत आहे छा न शादीअ में हाँ बस दावत आ ना अच्छा मां चयो अलाए हीअं अची वेंदा ख़ैरात समझी न बाबा चो ख़ैरात वाहिद रज़ा जी माना हुनजी शादी हुई हुते आयो आहे बिल्कुलु वाहिद रज़ा सुरानी यार असांजो हा माना कंदकुट आया हो बाक़ी मुंहिंजे ख़ैरात ते न आयो मां तव्हांखे सॾु ॾिनो हो त ख़ैरात में हाणे बसि न आया त न अची सघिया हे वरी यार अने हिसाब अच्छा तव्हांजे घर जी भित मुंहिंजे घर जी भित हा बाबा हा भत क़ुरान खे मञ तूं मूंखे माफ़ कर मुंहिंजी जान छॾ हिते तूं की आयो आहे भित सां मिलण तव्हांखे बि सॾो मूंखे बि सॾो न सही हा चङो थियो ठहियो कर 1000 लिखे 1000 रुपया था लिखाए भाई घणो 5000 लिखाया तुंहिंजो कमु हेॾा यार सियाणा सिंता हेॾी वॾे नाले वारा माण्हू 1000 रुपयो मानी त सही 5 माण्हुनि जी खाधी अथव हेॾी 5 माण्हुनि जी पोइ हुन कयो छा गोश्त वॾो हुयो बाबा परे जो मुंहिंजा 5000 रुपया लिख गाड़ी तो 33000 वता हिते दोस्त जी शादी 1000 रुपया तो दे सही जेकी मुंहिंजी दिलि चव थी न भला जोर जोर 5000 लिख तू तो करो कम से हालत तव्हांजी भित ना ताजो अरे तो मिले न त पाए झूड़ 1000 लिखे दवाई में 500 मोटा ने 500 लिखे यार हालत खुदा के अल्लाह कर जो हक दे वार छड़ी गया थी ना अरे तो वो भला खुशी में ये पैसा असा जाऊं था न त खुशी में पैसा न वठ पाए न ये की सही अरे गाल मुझे पता मुझे लिखी जड़ी 5000 अरे 5000 हे भाई जवान हे जवान जो तो कुकुर थोड़ी जाऊंगी वो 5000 रुपया पात मां मरे गैरत दे यार उस दिसो छा तो करे हे न 2000 रुपयो एडो भलो वडो मुंह कणी घुमो था बाबा 1000 रुपयो यार के कहा 3-4000 किरायो हे 1000 5000 छे न तो ना इंसाफ या ना जाए 1000 रुपए वो छेले जो गोश्त जो किलो आहे वो ता 4 ज्यादती रे काढियो न सही 1000 न वठिजो सही अदा मुंहिंजी मर्ज़ी आहे न भाईचार साईं तलाशी ॾियो तव्हां खाधी विया मानी वरी त खाई विया खीसे में पीस वरी त खया आहिनि यार थैलीअ में न खई आहे मां मानी नूर जो कदम तव्हां तलाशी ॾियो पीस पिया यार अफ़सोस आहे त इज़त वारा माण्हू तव्हां ठहे थो पीस यार हे त मूंखे घुराए करे बेइज़ती कई साईं बेइज़ती इज़त वारा जी थींदी अहिड़ी ॻाल्हि न आहे तव्हां माइंड न कयो छो घुरायो सादो कावड़ न कर एक तो मतो हिया जी डेवलेंस सर जो कंप्रेसर हुजे हाणे बाबा कुरान के बाबा मां गजा न तो मां ॾिसो साईं मोटाए ॾियो बाबा 1000 ई मोटाए ॾियो घर जी भित मुंहिंजे घर जी भित सफ़ाई मिलियल आहे पोइ बि मां बि 5000 लिखाया शादी तुंहिंजी आहे तो घुरायो मुंहिंजी मर्ज़ी आहे न पोइ तूं विच में छो थो बीमारी हेॾे मुंहं में था खंगो 1000 ठहे न तो बारात ताईं मर्ज़ी आहे आई त सॾ नड़ी रात करे 5 माण्हुनि जी मानी खाधी आहे साईं लिखो 1000 भला चाहे हालत ॾिसो साईं सोप बि ख़तम साईं माफ़ कजो 150 रुपए हिकु पीस हले थो हाणे तव्हां पैसा लिखायो त पीस त 8 खाधा हाणे पीसनि जी तरह पैसा त लिखायो यार कहिड़ो मां होटल ते आयो बिल आयो आहे हिकिड़ो 5000 जो सोप खाई आहे वतीलियूं बि ॿ खयूं ते साईं हिकिड़ी अरे पुलिस खे फोन कयो या कहिड़ी ॻाल्हि आहे चोरी कई आहे 1000 रुपए लिखाए हया कर यार 1000 पुलिस खे फोन कर ठग माण्हू पीस चोरी क्या चोर माण्हू यार मन मानी मुफ्त में खाई मां मुफ्त में खाधो अब पुलिस अची वई अचो वठो जल्दी वठो पकड़ो न वञी बची बा मुंह में ते यार कुत्ता बिला खाई वेंदा कुत्ता बिला तू मूंखे न चव तो कर काजे लाइ जिद तो कर यार बिदे सुनो कर हाड़े आप की मगे जाते पोमा चा नहीं मिले कोड़े अचे पुलिस अची सही अरे बी पुलिस अची वठो अरे बिन
दोस्तों जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो क्लिप पसंदि आई आहे त सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो ऐं हा बेल आइकन जो बटन ज़रूर दबाईंदा।